मटियारी भरिसां फोरू दुकान ते काह करे 18 लख रुपया रोक रक़म ऐं 3 मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। ॻोठ मोली ॾिनो वसाण में फोरू किरयाने जे दुकान ते काह करे मालिक खे यरगुमाल बणाए फोरू 18 लख रुपया रोक ऐं 3 मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। इतलाह ते खेबराणी पुलिस वारदात वारे हंधि पहुची मुतासिरनि खां तफ़सील वरिता। पुलिस जो चवणु आहे त फुर वाक़े जी जांच कई पई वञे, जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मटियारी मां ही अहम अपडेट्स तव्हां सां शेयर कयूं पिया। मटियारी भरिसां फोरू दुकान ते काह करे 18 लख रुपया रोक रक़म ऐं 3 मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। ॻोठ मोली ॾिनो वसाण में फोरू किरयाने जी दुकान ते काह करे मालिक खे यरगुमाल बणाए फोरू 18 लख रुपया ऐं 3 मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। इतलाह ते खेबराणी पुलिस वारदात वारे हंधि पहुची मुतासिरनि खां तफ़सील वरिता। पुलिस जो चवणु आहे त फुर वाक़े जी जांच कई पई वञे, जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बाबर सरफराज़ सां। जी बाबर, आगे ॾिजो हे फुर वारो वाक़ियो कीअं थियो आहे? किराना दुकान था नामालूम हथियार बंदर फोरू 18 लख रुपया फुर ऐं 3 मोबाइल फोन फुर करे विया आहिनि। वाक़ई इतला ते खेबरानी पुलिस पहुची वाक़े जा तफ़सील वरिता। सिंध टीवी न्यूज़ पारां राब्तो करण ते खेबरानी पुलिस चयो त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। ॿिए पासे फुर वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाज कोन कयो वियो आहे ऐं ॻोठाणनि जो इहो चवणो हो त सुबुह ताईं असांजी फुर वापसि न कई त असां एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। जी ठीकु आहे बाबर, अपडेट करण लाइ वरी महिरबानी।